जैकबाबाद में डीएचओ गफ़ारिंद ऐं डिप्टी कमिश्नर हफ़ीज़ सियाल में पोलियो बाबति गॾिजाणी दौरान मुहमारी थी आहे। डीएचओ गफ़ारिंद एहतजाजनि उहिदे जी चार्ज छॾे ॾिनी। डीसी ख़िलाफ़ डॉक्टरन समूरनि अस्पतालुनि में ओपीडीज़ जो बाइकाट करे छॾियो आहे। डीएचओ जैकबाबाद गफ़ारिंद ऐं डिप्टी कमिश्नर जैकबाबाद हफ़ीज़ सियाल में पोलियो बाबति गॾिजाणी दौरान गुज़िरियल ॾींहुं मुहमारी थी हुई। डीएचओ गफ़ारिंद मुहमारी बाद एहतजाजनि उहिदे जी चार्ज छॾे ॾिनी आहे। जैकबाबाद ज़िले में डॉक्टरन ऐं पैरामेडिकल अमले डिप्टी कमिश्नर ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल करे छॾी। सिविल अस्पताल समेत समूरनि अस्पतालुनि में डॉक्टरन कम छॾ हड़ताल कई आहे। डीएचओ गफ़ारिन जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर गॾिजाणी दौरान गारगन कई। डीसी खे हटाइण ताईं एहतजाज जारी रहंदो। हुन ॿुधायो त जैकबाबाद जे सरकारी अस्पतालुनि समेत ज़िले जे समूरनि अस्पतालुनि में ओपीडी जो बाइकाट रहंदो। सिर्फ़ एमरजेंसी खुलियल हूंदी। हुन चयो त जिम्स अस्पताल में बि 10 ओपीडीज़ बंदि रहंदियूं। इंसाफ़ थियण ताईं एहतजाज ख़तमु न कयो वेंदो।